सजावल में सिंध कल्चरल फोरम पारां सिंध जे नाम्यारे सूफ़ी बुज़ुर्ग ऐं बिलावली तहरीक जे रूह रवां मखदूम बिलावल शहीद जी 571हीं सालगिरह मल्हाई वई। सजावल में सिंध कल्चरल फोरम चेयरमैन सादिक लाखो जी सदारत ऐं अब्बास मलाह जी मेज़बानी हेठि मुनक़िद कयल तक़रीब में ख़िताब कंदे सादिक लाखो अब्बास मलाह SUP जे नायब सदर अमीर आज़ाद पहवर गुल हसन रिंद असद महरानवी शाइर मोहम्मद बारण ऐं ॿियनि चयो त ॼाम निज़ामुद्दीन उर्फ़ ॼाम निंदे वारो दौर सिंध खां पोइ सिंध वरी सुख ऐं शादाबी जो साह नाहे खयों। मखदूम बिलावल शहीद सिंध जो उहो सूफ़ी बुज़ुर्ग हुयो जंहिं सिंधी सूरमनि जा कटक तयार कया। सिंध जे दिफ़ा लाइ धारे साम्राज सां वेढ़ांद कई ऐं दुश्मन साणस सिंधी वेढ़ में मुक़ाबिलो करे न सघियो त खेसि साज़िश करे घाणे में पीढ़ाए शहीद कराए छॾियो। तक़रीब खे इमदाद पठान, इम्तियाज़ मेमण, उस्ताद आरिफ बारण, गुलाम रसूल मलाह समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन मौक़े ते मखदूम बिलावल जी 571हीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।